जी नाज़रीन, अहम ब्रेकिंग न्यूज़ आहे थरकोल ब्लॉक 2 तां। थरकोल ब्लॉक 2 ते चंद एंग्रो कोल माइनिंग कंपनी पारां कोयले जी खोटाई बैदि पैदा कयल बिजली खे 1 साल मुकमल थी वियो आहे। 1 साल अॻु एंग्रो कोल माइनिंग कंपनी तरफ़ां थरकोल ब्लॉक 2 तां 830 मेगावाट बिजली जो कामयाबु हिकिड़ो तजुर्बो जेको कयो हुयो। उन तजुर्बे दौरान 830 जेका मेगावाट बिजली आहे उनखे नेशनल ग्रिड में ॾिनो वियो हुयो। उन सां गॾोगॾु हिन वक़्तु 660 जेका मेगावाट बिजली आहे उन जे कामयाबु मनसूबे खां पोइ उते ख़ुशी जो इज़हार कयो पियो वञे। थरकोल ब्लॉक 2 ते कमु कंदड़ सिंध एंग्रो कोल माइनिंग कंपनी ऐं चाइनीज़ जेके इंजीनियर आहिनि, तोड़े एंग्रो कंपनी जा मुलाज़िम आहिनि, उहे उते ख़ुशियूं करण सां गॾोगॾु मिठाइयूं पिणु विराए रहिया आहिनि। अहम हिकिड़ी ब्रेकिंग न्यूज़ आहे, थरकोल मनसूबो समूरे मुल्क जी तावानाई, समूरे मुल्क में बिजली जी खोट जो हिकु अहम मनसूबो क़रार ॾिनो वियो हुयो ऐं थरकोल मां निकिरंदड़ बिजली खां पोइ हिन मनसूबे खे पूरे मुल्क जे लाइ लाभाइतो क़रार ॾिनो वियो हुयो ऐं समूरी जेका से क़ौम उन वक़्तु खे ख़ुशि ख़बरी ॾिनी वई हुई त मनसूबे मां सॼे मुल्क खे जेका बिजली पैदावार आहे उहा मिलंदी। उन बिजली पैदावार खे हिन वक़्तु साल मुकमल थी वियो आहे, जंहिंजी ख़ुशी जेका से एंग्रो कोल माइनिंग कंपनी पारां